बुलरी शाह करीम परसां ॻोठ डेरा अनवर खान रिंद में शेर एज़म खान रिंद सरदार खान रिंद राजा रिंद जी अॻुवाणी में योम वलादत मौला अली अलैहिस्सलाम जी ख़ुशीअ में जश्न रैली कढी वई। केक पूर्ण कटियो वियो। जश्न आमन ते धमालनि जा रुख़्स पूर्ण कयो वियो। ॿिए पासे सिंध पीपल्स यूथ बुलरी शाह करीम जे सदर उरफान अली जट, ज़हर अब्बास मल्ला, अर्ज़ अली बुरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेन बुल्लू पंवर चौक खां शानदार रैली कढी वई। रैली दरगाह शाह करीम ते चादर चाढ़ी वई ऐं केक पूर्ण काटियो वियो। उन मौक़े ते दरगाह ते पाक वतन ऐं सिंध जी सलामती लाइ दुआ पूर्ण घुरी वई। धमालूं पढ़ी वयूं, रुख़्स कयो वियो, जॾहिं त फ़क़ीर इम्तियाज़ अली बुरोई, हज़रत अली शेर ख़ुदा ऐं अहलबैत जे शान पूर्ण बयानु कया। सियासी समाज जे अॻुवान मौला अली जे उबदारनि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट दिलनवाज़ रिंद, बुलरी शाह करीम, शाहीन।